जी नाज़रीन, ख़बर आहे कंदकोट मां एसएसपी कश्मीर कंदकोट इरफान समो मूजिबि ख़िलाफ़ सोचल समझल साज़िश हली रही आहे। पुलिस क़ुर्बानियूं ॾेई शहादतूं माणे ॾुहारनि जी रस्ता रोक करे रही आहे। को बि इहो न सम्झे त शहर में हथरादू बदमनी फैलाए मूंखे ब्लैकमेल करे सघे। कंहिं बि शरपसंद ॾुहारी आॾो न झुकंदुसि। एसएसपी कश्मीर कंदकोट जो वधीक चवणु हो त शहरी मूं ते यकीन रखनि उन्हनि खे ही ज़िलो ॾुहारनि खां पाक करे ॾेखारींदुसि। भले असांखे कहिड़ियूं बि क़ुर्बानियूं ॾियणियूं पवनि, पर हर सूरत में हिन ज़िले खे बदअमनी खां पाक साफ़ करे ॾेखारींदुसि। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ कंदकोट।